अवां मुल्की लेवल ते हिकु मुदब्बिर बि आहियो। अवां खे सिंध जे हवाले सां क़ौम परस्त बि सम्झो वेंदो आहे। छा अवां ऐं अवां जी पार्टी में को तज़ाद मौजूदु आहे? कहिड़े क़िस्म? जॾहिं त अवां कंटेनर ते पीपल्स पार्टी सां गॾु बि हूंदा आहियो ऐं जंहिं बि टाइम सिंध जे हक़ूक़ जी ॻाल्हि कई हूंदी आहे त सिर्फ़ु राशिद महमूद जे वात मंझां ई सिंध जे हक़ूक़ जी ॻाल्हि निकिरंदी आहे। उन खे अवां जी पार्टी कहिड़ी मोट थी ॾिए? मां सम्झां थो त इहो ग़लति तव्हांजी सोच आहे। मौलाना फज़लुर रहमान साहब कराची पीपल्स पार्टी जे स्टेज तां जेको सिंध जे हक़ूक़ जी ॻाल्हि कई, सिंध जे जज़ीरनि जी ॻाल्हि कई, सिंध जे ज़मीनुनि जी ॻाल्हि कई, उहो रिकॉर्ड ते मौजूदु आहे। बिलावल साहब सिंध जे इशू ते कोन ॻाल्हायो, लेकिन मौलाना फज़लुर रहमान साहब ॻाल्हायो ऐं वॾे वाक़ई ॻाल्हायो। जंहिं तक़रीर जे दौरान मां सिंध खपाईंदे पादर खाईंदे जो नारो आयो, मौलाना जी तक़रीर रिकॉर्ड ते मौजूदु आहे। पीपल्स पार्टी सां कंटेनर ते न मूंखे कल्ह वेहण में को आर हो, न अॼु वेहण में आर आहे, न सुभाणे वेहण में आर आहे। मुल्क जे लाइ सियासी जमातूं जेकॾहिं गॾु वेहनि थियूं त मां हिकु दफ़ो न 1000 दफ़ो वेहंदुसि। ऐं सियासत चइबो ई हिनखे आहे त फ़ुरूई मसाइल खे थोरे वक़्त जे लाइ साइड ते रखी करे तव्हां क़ौम जे लाइ, मुल्क जे लाइ ऐं मिलत जे लाइ गॾु वेहो। असां पाकिस्तान जे लाइ गॾु वेठा आहियूं, लेकिन इहो मतिलबु कोन्हे त मां जेका पीपल्स पार्टी जे हवाले सां जेको मुंहिंजो ओपिनियन कंटेनर ते वेहण खां पहिरियां हो, कंटेनर ते अचण खां पोइ मां पंहिंजे मौक़िफ़ में तब्दीली कई। किथे कई? मुंहिंजे कंहिं मौक़िफ़ में का लचक आई आहे त ॿुधायो किथे आई आहे? सिंध जे हवाले सां मुंहिंजे कंहिं नज़रिए में का लचक आई आहे त ॿुधायो? मां जेकॾहिं सिंध जे अवाम जी जंग विहण छॾी त मूंखे ॿुधायो। मां पीपल्स पार्टी सां गॾु कंटेनर ते न हुउसि त बि मां पाकिस्तान जी ऐं सिंध जी ॻाल्हि कई, ग़रीबनि, मिसकिननि, हारनि, मज़दूरनि जी ॻाल्हि कई, उन्हनि सां गॾु वेठोसि त बि सिंध ज़िंदाबाद जा नारा हयां, पाकिस्तान जी ॻाल्हि कई। अॼु उहे PDM में न आहिनि त बि मां सिंध जी ॻाल्हि कयां पियो। ऐं PDM में हुजण जे बावजूदि मां लारकाणे में मौज़म अली ख़ान अब्बासी जी मदद कई। मां मौज़म अली ख़ान अब्बासी खे सपोर्ट कई। बिलावल साहब जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील सुमरे साहब खे मां सपोर्ट कोन कई। त इहो मुंहिंजो उसूली मौक़िफ़ आहे जंहिं ते मां कल्ह बि क़ाइमु हुउसि, अॼु बि क़ाइमु आहियां।